अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हांखे मुनवर मोलाई जे बारे में ॿुधाईंदासीं ऐं तव्हांखे उहो बि ॿुधाईंदासीं त मुनवर मोलाई खे हद खां वधीक शोहरत थोरे अरसे में छो मिली। मुनवर मोलाई ख़िलाफ़ काफ़ी वीडियो सोशल मीडिया ते रखियल आहिनि। उहे वीडियो कंहिं रखिया आहिनि ऐं कहिड़े मक़सद जे करे। छा हक़ीक़त में मुनवर मोलाई गंजो आहे? छा तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो भलो रागी मुनवर मोलाई जो तालुक़ु सिंध जे कहिड़े शहर सां आहे? दोस्तों, तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों, मुनवर मोलाई खे ॻाइण जो शौक़ु नंढपण खां ई हो। मुनवर मोलाई खे फ़नकारी जे दुनिया में सिंध जो क़दीम शाइर सैयद शागिर शाह मुतारिफ़ करायो। मुनवर मोलाई जा केतिरा ई एल्बम एसआर प्रोडक्शन में अची चुका आहिनि ऐं शुरूआत में मुनवर मोलाई एसआर प्रोडक्शन खां ई कई। मुनवर मोलाई जा केतिरा ई सुपर हिट गीत एसआर प्रोडक्शन पंहिंजे यूट्यूब चैनल तां रिलीज़ कया ऐं बाद में लखनि रुपया कमाया। मुनवर मोलाई जे एल्बम तां एसआर प्रोडक्शन जे मालिक शाहिद राव जो $2700 कमाया। तंहिं खां पोइ थोरनि ई ॻाल्हियुनि ते एसआर प्रोडक्शन जे मालिक शाहिद राजो मुनवर मोलाई खे हथे ख़ाली पंहिंजे कंपनी खां ॿाहिरि कढी छॾियो। मुनवर मोलाई जो तालुक़ु सिंध जे बहितरीन शहर मीरपुर खास भरिसां 10 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िए हिकु नंढे ॻोठ सां आहे। सोशल मीडिया ते इहे ख़बरूं बि वायरल आहिनि त मुनवर मोलाई मुमताज़ मोलाई जो भाइटो आहे, पर हक़ीक़त इहो न आहे। ॻाइण दौरान मुमताज़ मोलाई मुनवर मोलाई खे कुझु लफ़्ज़ सेखारिया। तंहिं खां पोइ मुनवर मोलाई पंहिंजे नाले में उस्ताद सम्झी करे मुमताज़ मोलाई जो नालो बि शामिल कयो ऐं मुनवर मुमताज़ मोलाई सॾाइण लॻो। मुनवर मोलाई हिन वक़्तु सिंध जे जंगझर में वॾी शौक़ सां ॿुधो वञे थो। मुनवर मोलाई खे सिंध खां पोइ ॿिए नंबर ते बलोचिस्तान में वॾे शौक़ सां ॿुधो वञे थो। मुनवर मोलाई सिंध जो उहो कामयाब फ़नकार आहे जंहिं खे पंहिंजे उस्ताद 2 लफ़्ज़ सेखारे कामयाबी मिलण खां बाद उन उस्ताद खे रहिण जूं कोशिशूं कयूं।